नाजरीन, आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं आहियां अली रज़ा मंगी। आवाज़ टीवी सथ पर आवां समूरनि ॾिसंदड़नि खे ईद उल फितर जूं खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। शामिल कंदड़ वक़्त जूं ख़ासि ख़बरूं। सिंध समेत सॼे मुल्क में ईद उल फितर मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। कराची, इस्लामाबाद, कोयटा, पेशावर, हैदराबाद, सखर, नवाबशाह ऐं लाड़काने समेत नंढनि वॾनि शहरनि में ईद नमाज़ जा इज्तिमा सदर आरिफ अलवी फैसल मस्जिद ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जाती उमरा में ईद उल नमाज़ अदा कई। मुल्क जी ख़ुशहाली ऐं अमन अमान लाइ दुआऊं घुरियूं वयूं। अलारल कश्मीर ऐं फ़लस्तीन लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं। ईद जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी नवाब शाह, पीपी अॻवान ख़ुर्शीद शाह सखर ऐं संदड़े वॾे वज़ीर मुराद अली शाह गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो में ईद जी नमाज़ अदा कई। मुल्क जी सलामती, तरक़ी ऐं ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरियूं वयूं। मुराद अली शाह चवे थो, मकानी चूंडुनि में पीपल्स पार्टी भरपूर नमूने हिसो वठंदी। इमरान ख़ान खे कुझु बि हासिलु न थींदो। मुल्क में मुआशी ऐं अख़लाक़ी बहरान आहे। सदर आरिफ अलवी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ तरफ़ां अवाम खे ईद उल फितर जूं वाधायूं। सदर आरिफ अलवी चवे थो, ईद उल फितर जे मौक़े ते ग़रीब माण्हुनि खे विसारणु न घुरिजे। उन्हनि खे बि ईद जे ख़ुशियुनि में शामिलु करण जो मौक़ो ॾिनो वञे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चवाए त अॼोको ॾींहुं गिला न पर गले लॻाइण ऐं गॾिजी मुस्कुराइण जो ॾींहुं आहे। हुकूमत अवाम खे लोड शेडिंग खां छुटकारो ॾियारण जे लाइ पुरअज़्म आहे। मुल्क में महांगाई सबबि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाधि नाहे कई। पाकिस्तान हिन वक़्तु सख़्त मुआशी ख़तरनि खे मुंहुं रही रहियो आहे। मसइलनि जे हल लाइ महिनत करण जी ज़रूरत आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पैगाम। चवे थो, इतिहादी जमायतुनि खे गॾिजी मसइलनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। हुकूमत इमरान ख़ान ख़िलाफ़ को बि केस दाख़िल नाहे करायो। केतिरियूं दरख़्वास्तूं थाणनि में दाख़िल थियल आहिनि, जिन ते कार्रवाई कई पई वञे। PTI क़यादत मस्जिद नबवी वाक़े जी मज़म्मत करे ईंदड़ 12 खां 14 महीननि अंदरि आम चूंडूं थींदियूं। PTI जी कूड़ सबबि उन्हनि खे इतिहादियुनि छॾे ॾिनो। नाअहल टोले मुल्की मईशत खे तबाह करे छॾियो आहे। मुल्की मसइलनि जे हल लाइ गॾिजी कमु करण जी ज़रूरत आहे। एहतिजाज कंदड़नि जो अंग दर्जननि खां वधीक न हो। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जूं फैसलाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो, हिकु नए मैंडेट ऐं मुदे सां अवाम लाइ कमु कयो वेंदो। इमरान ख़ान पंहिंजूं नाकामियूं लिकाए नथो सघे। माण्हुनि खे इदारनि सां विढ़ाइण जी कोशिशि कई पई वञे। साबित थी वियो त मस्जिद नबी वाक़ियो मनसूबाबंदी तहत थियो आहे। इमरान ख़ान जे बयानीअ खे कुझु मासूम माण्हू दुरुस्त सम्झनि था। इतलात खाते जे सूबाई वज़ीर शर्जील इनाम महमूद जूं हैदराबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो, न्याज़ीअ जी हुकूमत ड्राइण में अमरीका जो को बि किरदारु नाहे। केस पंहिंजी नाअहलीअ सबबि हटायो वियो। जेकॾहिं चवनि था त हर शइ में अमरीका जे चवण ते थिए थी, त छा इमरान ख़ान खे इक़्तिदार में अमरीका आंदो? MQM खे सिंध में वज़ारतूं ॾियण बाबति अञा हतमी फ़ैसिलो नाहे थियो। मेहर वेझो ॻोठ फैज़ में चांडियो वासियुनि ईद सादगीअ सां मल्हाई। ॻोठ में सोग मुतासिरनि पंहिंजे प्यारनि खे यादि कंदे लुड़क लाड़िया। हर ख़ाली ईद ते बाहि मुतासिरनि वटि सरकारी अमलदार तोड़े चूंडियल नुमाइंदनि मां को बि न पहुतो। रोडी वेझो मुबैना मुक़ाबले में ज़ख़्मी थियल ॾोहारी इस्पताल में फ़ौत। पुलिस चवे थी, ASI गुल हसन प्रगट जे क़त्ल केस में शाहिद मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप कई। अब्दुल सत्तार मंगरियो बैराज कॉलोनी वटि फायरिंग करे ASI खे शहीद कयो। मारिजी वियल ॾोहारी जे कब्ज़े मां TT पिस्टल ऐं गोलियूं हथ कयूं आहिनि। हब में कार ऐं मोटरसाइकिल में टक्कर सबबि पुलिस एहलकार अब्दुल्ला फ़ौत थी वियो। पुलिस कार्रवाई करे कार ड्राइवर खे गिरफ़्तार करे वरितो। ऐं रतेदेरे में डॉक्टरनि जी मुबैना ग़फ़लत सबबि ॻोरहारी औरत फ़ौत थी वई। वारिसनि जो डॉक्टरनि ख़िलाफ़ एहतिजाज।